पीडीएम के इजलास बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। पीडीएम जो सरबराही इजलास सुभाणे थींदो। इजलास में मुल्क की सियासी सूरत-हाल ऐं आइंदा जी हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। पीडीएम के सरबराही इजलास में मौलाना फजल रहमान, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शिरकत कंदा। इजलास में सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां पोइ सियासी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पीडीएम के इजलास बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। पीडीएम जो सरबराही इजलास सुभाणे थींदो। इजलास में मुल्क की सियासी सूरत-हाल ऐं आइंदा जी हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। पीडीएम के सरबराही इजलास में मौलाना फजल रहमान, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं इत्तेहादी पार्टियुनि जा अॻुवान शिरकत कंदा।